सिंधु दरिया जो रुख मोड़ण समेत ॿियनि सिंध दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ जस्कम जो भिट शाह में पैदल मार्च शुरू थी वियो आहे। सिंध दुश्मन मंसूबा कंहिं बि सूरत में क़बूल न कया वेंदा। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंधु दरिया जो रुख मोड़ण समेत ॿियनि सिंध दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ जस्कम जो भिट शाह में पैदल मार्च शुरू थी वियो आहे। सनान कुरैशी जो चवणु आहे त सिंध दुश्मन मंसूबा कंहिं बि सूरत में क़बूल न कया वेंदा। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। जस्कम चेयरमैन जो चवणु आहे त हिकु साज़िश तहत सिंधु दरिया जो रुख तब्दील कयो वियो आहे। भिजाई खे दाह ॾियण पहुता आहियूं। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंधु दरिया जो रुख मोड़ण समेत ॿियनि सिंध दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ जस्कम जो भिट शाह में पैदल मार्च शुरू थी वियो आहे। सिंध दुश्मन मंसूबा कंहिं बि सूरत में क़बूल न कया वेंदा। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। जस्कम चेयरमैन जो चवणु आहे त हिकु साज़िश तहत सिंधु दरिया जो रुख तब्दील कयो वियो आहे। भिटाई खे दाह ॾियण पहुता आहियूं। डिजिटल आदमशुमारी सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी हिकु सोचियल सम्झियल साज़िश आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर नदीम मंगरियो खां। जी नदीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी जी अॻवानी में अॼु क़ौमी शाहरा खां दरगाह शाह अब्दुल सी भिटाई ताईं जेका पहिरें पंध रैली कढी आहे। डिजिटल आदमशुमारी आबादकारी महागाई करप्शन जे ख़िलाफ़ रैली में जेको बि जस्कम जे मुक़्तदिन जेको आहे डॉक्टर न्याज़ कलानी, आकाश मला, दीदा शामत, सुमर अशरफ सलोनो, मोहम्मद रशीद समेत हज़ार जस्कम कारकुन शिरकत कया। रैली जो जेको विख विख ते गुलनि जी वर्षा करे शानदार इस्तक़बाल कयो वियो। रैली जेका पंहिंजे मुक़ररु थियल रस्तनि थींदी, जेको दरगाह 40 देर पहुती, जिते जस्कम चेयरमैन रैली खे ख़िताब कंदे जेको चए थो जारी सरकारी डिजिटल आदमशुमारी ज़रिए जेको सिंधी क़ौम में तब्दील करण जी साज़िश कई वञे। डिजिटल आदमशुमारी करे जेका ॿाहिरियां माण्हुनि खे जेको सिंधी शहरी ॼाणावे थो, जेका सिंधी ख़ुदा बिल्कुलु साइंसवादी आहे, महांगाई जेको माण्हू जेके आहिनि सिंधी आहे, जेके माण्हू ख़ुदकशियूं करे रहिया आहिनि, जेके पंहिंजे बचनि खे पाण सां ख़ुदकशी करे रहिया आहिनि।